मीरपुर खास ज़मींदार का अटो घुरण ते ज़मींदार ऐं संदसि मैनेजर मच्छर जी सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। मोतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि। उमरकोट जे ॻोठ हब जी ठक्कर वासी हारी भारूमल कूली घर भातियुनि ऐं माइटनि सां गॾु बासर ज़मींदार ऐं मैनेजर जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। उन मौक़े ते मुतासिर हारी भारूमल कूली चंद्र प्रकाश हरजी करमचंद ऐं ॿियनि माइटनि सां गॾु साफ़िन अॻियां दाईंदे चयो त गुज़िरियल 5 सालनि खां ज़मींदार प्रताप सिंह वटि हारपो कंदो आहियां। ख़र्च न मिलण सबबि बचा बुख काटण ते मजबूर हुआ। ॿारनि खे बुख में तड़पंदे ॾिसी ज़मींदार खां अटो घुरण लाइ उताक ते वियसि। अटो घुरण ते ज़मींदार प्रताप सिंह ऐं संदसि मैनेजर अंचलो बजीर मशीर जी सख़्त तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि कुआड़ी जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो। जॾहिं त अहिड़ी इतला उमरकोट थाणे ते ॾिनी पर पुलिस बासर जी वंगार वंदे केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। हुन वधीक चयो त किथे दाइण जी सूरत में ज़मींदार पारां ॻोठ मां बेदख़ल करण कूड़नि केसनि में फासाइण समेत मोतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि। जंहिं करे सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला थी इंसाफ़ लाइ दरबदरी वारी ज़िंदगी गारण ते मजबूर बणियल आहियां। मुतासिर हारी सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध DIG मीरपुर खास SSP उमरकोट ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त बासर ज़मींदार जे ज़्यादतियुनि जो नोटिस वठी मूंखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। ब्यूरो रिपोर्ट साजिद सोलंकी, सिंध सोशल न्यूज़ मीरपुर खास।